माथेलो मोमल जी माड़ी जमीयत उलमा पाकिस्तान नूरानी पारां मियाँ मुनीरामन जामी, मुफ्ती जमील अहमद, हाफिज़ कलवड़, अब्दुल्ला शाह, कारी गुल हसन ऐं कारी गुलाम रसूल चन्ना जी अॻवानी में जश्न ईद मिलादुल नबी जी रैली आका जी आमद मरहबा ऐं हज़ूर जी आमद मरहबा जे परजोश नारनि सां माथेलो मोमल जी माड़ी जे भिटाई चौक ते पहुती, जिते माथेलो मोमल जी माड़ी जे शमा रिसालत जे परवाननि रैली जो परजोश इस्तक़बाल कयो। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहबत ऐं सीरत पाक दुनिया ऐं आख़िरत जो अनमोल ख़ज़ानो आहे। जॾहिं त आशिक़ रसूल पंहिंजे ईमानी ताक़त सां दीन इस्लाम ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश खे नाकाम बणाए छॾींदा।